जो जो कौम जियारे वो जियंदो रहंदो, जो आम गुजारे वो जियंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पता, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पता, जो सिंध संवारे वो जियंदो रहंदो। मोहतरम सदर महफ़िल, अॼु जी इन शानदार तक़रीब जा मौज़िज़ चीफ गेस्ट जनाब आगा शहबाज खान दुरानी साहब ऐं रीजनल ऑफिसर्स, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, टीओस, आरएसयू खां कई करे आयल ऑफिसर्स ऐं हिते वेठल महिरान जा बानी साईं मंठार अली जतोई साहब ऐं परे परे खां कुंड कुर्श खां सिंध जे कुंड कुर्श खां कई आयल मुंहिंजा उस्ताद साहिबान ऐं असांजे न्याणी जे मुस्तक़बिल खे शानदार बनाईंदड़ असांजी न्याणी उस्ताद, उन्हनि सभिनी खे अॼु जे प्रोग्राम में तहे दिल सां भलीकार चऊं था। अॼु जी ही हसीन तारीख़ी ऐं क़ौमी ॾींहुं अवां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां जश्न आज़ादी जो लख लख वधायूं। अॼु जो ॾींहुं सिर्फ़ कैलेंडर ते लिखियल हिकु तारीख़ न आहे, यानी अॼु जो ॾींहुं कुर्बानियुनि जी कहाणी आहे, आज़ादी जी अलामत आहे, अज़म जो नालो आहे, पाकिस्तान जी सुञाणप आहे। 13 अगस्त यानी 14 अगस्त उहा तारीख़ जंहिं ते ख्वाब हक़ीक़त बणियो, उहा तारीख़ जंहिं ते लखी दिलनि जी उम्मीदनि खे वतन जो नालो मिलियो, ज़िंदगियूं कुर्बान कयूं ऐं अॼु असां आज़ाद पाकिस्तान जी शाम में बीठा आहियूं। अॼु मेहरान टीचर्स एसोसिएशन पारां ज़िले शिकारपुर में मुनक़द कयल ही शानदार प्रोग्राम रुगो जश्न नाहे, पर उहो हिकु पैगाम आहे त सिंध जा उस्ताद जागनि था ऐं सोचनि था, पंहिंजे वतन सां मोहबत कनि था ऐं पंहिंजे शागिर्दनि जी दिलनि में हुबल वतनी जा दिया रोशन करण जो अज़म रखनि था। असां लाइ अॼु जी तक़रीब जी सभ खां वॾी ख़ुशी उहा आहे त असांजे विच में हिकु मौज़िज़ शख़्सियत असांजा चीफ गेस्ट जनाब आगा शहबाज खान दुरानी साहब जन मौजूद आहिनि। साईं, अवां जी आमद असां लाइ एज़ाज़ आहे, अवां जी मौजूदगी हिन महफ़िल जो शान आहे ऐं अवां हिन क़ौमी तक़रीब में दिलि जी गहराइनि सां भलीकार चवणु असां लाइ फ़ख़्रु आहे। साईं, अॼु हिन मौक़े ते हिकु अहम ॻाल्हि जो ज़िक्र करण बि ज़रूरी सम्झां थो त अवां जे वालिद मोहतरम आगा सिराज खान दुरानी पंहिंजे दौर में उस्तादनि सां हमेशा मोहब्बत, एहतराम, हमदर्दी जो रवैयो रखंदा हुया। उस्तादनि जा मसला जॾहिं बि सदन इल्म में आया, उन्हनि खे वक़्त ब वक़्त हल कराइण लाइ पंहिंजो असर ऐं किरदार अदा कयाऊं। अॼु असांखे ख़ुशी आहे त अवां उनजी औलाद आगा शहबाज खान दुरानी साहब असांजे विच में मौजूद आहियो ऐं असांखे उम्मीद आहे साईं त जंहिं शफ़क़त ऐं साकार सां अवां जे वालिद मोहतरम उस्ताद बिरादरी सां बीठा साॻी रवायत खे अवां बि अॻिते वधाईंदा। ख़ासि तौर ते अॼु सिंध जे उस्तादनि जो सर्विस स्ट्रक्चर जो हिकु अहम ऐं संजीदा मसइलो आहे। असां अवां जी मार्फत सरकार ताईं पंहिंजी उहा जाइज़ आवाज़ पहुचाइण चाहियूं था त उस्तादनि जी सर्विस स्ट्रक्चर वारे मामले खे तरजीह बुनियादनि ते हल करायो वञे। असांखे यकीन आहे त अवां उस्ताद बिरादरी जे हिन जाइज़ मुतालबे खे हुकूमत जे आला अख़्तियारनि ताईं पहुचाईंदा ऐं उन जे हल लाइ पंहिंजो असराइतो किरदार अदा कंदा। छो त उस्ताद जो मसइलो सिर्फ़ उस्ताद जो मसइलो न आहे, उस्ताद जो मसइलो तालीम जो मसइलो आहे। तालीम जो मसइलो नस्लनि जो मुस्तक़बिल जो मसइलो आहे ऐं नस्लनि जे मुस्तक़बिल सॼी क़ौम जो मुस्तक़बिल आहे। अचो था यादि करियूं त असां पंहिंजे वतन खे सिर्फ़ नारा न ॾींदासीं, पर पंहिंजे इल्म सां, पंहिंजे कलम सां, पंहिंजे किरदार सां ऐं पंहिंजी ख़िदमत सां पाकिस्तान के मजबूत बनाईंदासीं। छो त क़ौमूं
सिर्फ सरहदन सां मज़बूत न आहिनि थींदियूं, क़ौमूं तालीम, इतिहाद, ईमानदारी, नस ऐं किरदार सां मज़बूत थींदियूं आहिनि। ऐं असां उस्ताद आहियूं, असां वटि चाक आहिनि, असां वटि किताब आहे, असां वटि कलम आहे ऐं सभ खां वॾी असां वटि हिकु नस्ल जी मुस्तक़बिल खे संवारण जी ज़िमेवारी आहे। तंहिं करे अचो त अॼु पाकिस्तान जे परचम खे ॾिसी दिलि मां चऊं त ही परचम असांजी इज़त आहे, ही वतन असांजी सुञाणप आहे, ही मिट्टी असांजी मोहबत आहे। ऐं हुन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तालुका गढ़ियासी जे सदर साईं गुलाम मुस्तफ़ा मंगी साहब, जंहिंजा बि निहायती वॾा थोरा वॾा एहसान जेके असांजे उस्ताद जे मामले खे हल करण में असांजे मरकज़ी सदर साईं इमरान ख़ान जूनी जा हमेशह बाह वेली रहंदा आया आहिनि ऐं अॻिते बि साईं जन मां उमेद आहे त उहे बाह वेली रहंदा ईंदा। आख़िर में हिकु भेरो ॿीहर मेहरान टीचर्स एसोसिएशन तरफ़ां पंहिंजे मौज़िज़ चीफ गेस्ट आगा शहबाज खान दुरानी ऐं रीजनल ऑफिसर्स, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर्स या उन सां गॾोगॾु टीओस खे हिन प्रोग्राम में भली कार चऊं था। महिरबानी।